माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारो अगस्त 2021 एडिटोरियल औरत जे तहफ़ुज़ लाइ रियासत गैर संजीदा। पाकिस्तान जो समाज आज़ादी हासिल करण वारे ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं सिर्फ़ भञ-डाह ऐं घणो करे मनफ़ी असरनि हेठि रहियो आहे, जंहिंमें औरत ऐं ॿार हमेशह खां गैर महफ़ूज़ ऐं तशद्दुद जो शिकार रहिया आहिनि। थॉमस रॉयटर्स फाउंडेशन मुताबिक़ पाकिस्तान औरतुनि जे लाइ हिन वक़्तु दुनिया जो 6 नंबर ते गैर महफ़ूज़ तरीन मुल्क आहे, जिते औरतुनि खे ऑनर किलिंग, शक ऐं बदिले जी आड़ में क़त्ल कयो वञे थो। कंहिं बि फ़र्द जो रवैयो पंहिंजे समाज जे पस मंज़र में जुड़े थो ऐं उहो रवैयो अमल जी सूरत इख्तियार करे थो। पाकिस्तान में औरतुनि खे सक़ाफ़ती ऐं मज़हबी पाबंदियुनि जे तहत इहो सभु कुझु बर्दाश्त करणो पवे थो, जेको संदनि बुनियादी आज़ादी ऐं हक़नि खे पामाल करे थो। पाकिस्तान में औरत जे तहफ़ुज़ जे लाइ केतिरा ई कानून ठहियल आहिनि। उन्हनि कानूननि ते अमल दरामद करण लाइ अदालती निज़ाम बि मौजूदु आहे। कानूननि जे हूंदे ऐं अदालतुनि जे हूंदे औरत जे मथां तशद्दुद करण वारा घणो करे बची वञनि था, जंहिं नतीजे में मुआशरे में औरत मथां तशद्दुद करण वारो माइंड सेट कंहिं जंगली वल वांगुरु वधी वेझी रहियो आहे ऐं इन जंगली वल जी वाध वेझ असांजे समाज जी सोच खे विकोड़े छॾियो आहे, जंहिंमें असांजा कानून लागू कंदड़ इदारा ऐं अदालती कुर्सियुनि ते वेठल जज साहिबान उन में विकोड़ियल ऐं मफ़लूज नज़र अचनि था। औरत खे सॼी दुनिया में इंसान ज़ात हुजण जे नाते त केतिरा ई मसइला दरपेश आहिनि, पर खेसि औरत हुजण जे नाते संदसि मध्य मुक़ाबिल इंसान मर्द हज़रत खां बि तमामु घणा ख़तरा ऐं चैलेंजिस मौजूदु आहिनि, जंहिंमें सुधरियल समाजनि ऐं रियासतुनि कानून साज़ी करे ऐं रियासत खे मज़हब खां धार करे औरत खे आज़ादी ॾेई पंहिंजनि हक़नि जी आगाही ॾेई काफ़ी हद ताईं खेसि महफ़ूज़ करे वरितो आहे। पर अहिड़नि समाजनि में बि औरत अञा ताईं 100% महफ़ूज़ नाहे थी सघी। असां जंहिं समाज में रहूं था उते औरत हिकु गहरी निंड मां सुजाग थी ॼणु अञा कर मोड़िया आहिनि ऐं खेसि पंहिंजे वजूद जे हुजण जो अहसासु पैदा थियो आहे, जंहिंजे नतीजे में मर्द ख़ुदि खे गैर महफ़ूज़ महसूसु करणु शुरू कयो आहे। इन अहसास जो ई नतीजो आहे जो हिकु औरत जॾहिं पंहिंजनि ॿारनि सां निकिरी मोटरवे ते सफ़र थी करे त खेसि संदसि ॿारनि जे अॻियां रेप कयो थो वञे। मर्द खे औरत खां हिकु ख़ौफ़ जो अहसासु ई आहे जो हिकु नशे जो आदी मुड़ुसु पंहिंजी नौजवान ज़ाल 4 ॿारनि जी माउ जो क़त्लु पंहिंजनि ॿारनि अॻियां थो करे ऐं पंहिंजे आपे मां निकिरी थो वञे। इहो ई गैर महफ़ूज़ हुजण ऐं औरत खां पंहिंजो पाण खे वधीक ताक़तवर सम्झण जी बीमारीअ जो अहसासु आहे जो हिकु रईस ज़ादे ज़ाहिर जाफ़र पंहिंजी दोस्त नूर मुक़द्दम खे एतिरी त संग दिलीअ सां क़त्लु कयो जो ॿुधण वारे जे जिस्म में ॾकणी पैदा थी वञे। इहो ई ताक़त जे खसिजी वञण ऐं औरत जी बराबरीअ जे बीहण जो ख़ौफ़ आहे, जंहिं कमज़ोर ज़हन रखंदड़ मर्दनि खे एतिरो त कमज़ोर करे छॾियो आहे जो हिकु मुड़ुसु पंहिंजी गर्भ वारी ज़ाल खे पेट्रोल हारे ॿार समेत साड़े थो छॾे। इहो त थियो मर्द जी नफ़्सियात वारो पासो। इन सॼी सूरत हाल में रियासत ऐं मज़हबी इदारा ख़ामोश तमाशाई बणिजी बीठल नज़र अचनि था। असांजे मुल्क में मज़हबी पार्टियुनि जा रहनुमा ऐं नाले मात्र ख़ुदि खे मज़हबी रहनुमा चवंदड़ माण्हू हमेशह औरतुनि जे हक़ में थींदड़ कानून साज़ीअ जी मुख़ालिफ़त कंदे नज़र अचनि था ऐं हीअं लॻे थो त औरत दुश्मनी पॉलिसी उन्हनि जी एजेंडा जो सभ खां अहम हिसो आहे, जॾहिं त रियासत जी ज़िम्मेदारी आहे पंहिंजे हर शहरीअ जी जान, माल ऐं इज़त आबरूअ जी हिफ़ाज़त करे ऐं उन्हनि जे लाइ अहिड़ा कानून ठाहे जंहिंसां उन्हनि खे मुकमल तहफ़ुज़ हासिल थी सघे। हिन वक़्तु पाकिस्तान अंदरि औरत ज़ात सां जेका बि ज़्यादती ऐं ज़ुल्म थी रहियो आहे उन में मर्द खां वधीक रियासत ॾोहारी नज़र अचे थी, छो त घरेलू तशद्दुद खे पुलिस मुदाख़लत करे रोकण ई नथी चाहे ऐं पुलिस रियासत जो कानून लागू कंदड़ इदारो आहे जंहिंजे ज़रिए मुजरिम खे अदालतुनि जे ज़रिए सज़ा ॾियारण में ही इदारो अहम किरदारु अदा करे सघे थो, पर इते ही इदारो अणलाॻापियल नज़र अचे थो। वरी जॾहिं कुझु केस अवामी दबाव जे करे रिपोर्ट थी वञनि था ऐं उन्हनि केसनि जी कार्रवाई हले थी त अहिड़ा मुजरिम कमज़ोर FIR जे करे अदालतुनि मां ज़मानतूं वठी ॿाहिरि निकिरी अचनि था ऐं कातिल अॻिते हली इंसाफ़ जे पलड़े में माल ऐं ज़र विझी उनखे पंहिंजे हक़ में बराबरि करण जी कोशिश में कामयाब थी वञे थो, या वरी पंहिंजी अमीरीअ जो फ़ाइदो वठंदे औरत जे रिश्तेदारनि खे मज़हबी कानून जे सहारे ख़रीद करे वठे थो ऐं इहो सभु कुझु रियासती मशीनरीअ जी मदद सां थिए थो, जंहिंजे नतीजे में औरत जे मथां ज़ुल्म ऐं जबर करण वारो माइंड सेट वधीक ताक़तवर थींदे नज़र अची रहियो आहे। इन सॼे लकाउ में रियासत जो माइंड सेट खुली साम्हूं अची चुको आहे त औरत खे महदूद आज़ादी ॾिनी वञे, उन जे लाइ मख़सूस लिबास जी तलक़ीन मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कई वञे थी, जंहिंमें सभ खां अहम वज़ीर आज़म जो इहो बयानु त औरत जेकॾहिं बेपर्दा ऐं नंढा कपिड़ा पाए ॿाहिरि निकिरंदी
त औरत जो रेप त थींदो। हिन वक़्तु रियासत जी औरत दुश्मनीअ खे तब्दील थियण जी सख़्त ज़रूरत आहे। रियासत खे औरतुनि जे तहफ़ुज़ जे लाइ सभ खां वधीक मुतहरिक हुजणु घुर्जे, पंहिंजो अहम शहरी समझणु घुर्जे। न रुगो एतिरो पर औरत ई उहो पहिरियों इदारो आहे जिते सॼे मुल्क जे हर शहरीअ जी तइलीम ऐं तरबियत थिए थी। औरतुनि खे रुगो महफ़ूज़ नाहे बनाइणो पर उन्हनि जी तइलीम ऐं तरबियत बि करणी आहे। उन्हनि खे 21 सदीअ जे क़दुरनि खां आशना करणो आहे। खेनि पंहिंजे वजूद सां प्यार करणु सेखारणो आहे ऐं पंहिंजनि हक़नि ऐं ज़िमेदारियुनि खे सम्झण लाइ वसी पैमाने ते स्कूलनि खां वठी यूनिवर्सिटियुनि ताईं तइलीम ॾियारणी आहे। उन्हनि खे रोज़गार जा ऐं पंहिंजो पाण पंहिंजनि पेरनि ते बीहण लाइ ज़रिया मुहैया करणा आहिनि, छो त उन औरत जे ज़रिए वरी हिकु बाकिरदार ऐं तरक़ी पसंद सोच रखंदड़ समाज अॾे सघिजे थो। जेकॾहिं औरतुनि जी तइलीम ऐं तहफ़ुज़ लाइ सीड़पकारी ऐं कानून ते सख़्तीअ सां अमल दरामद करण लाइ हिकमत अमली न जोड़ी वई त पोइ हिन मुआशिरे में केतिरनि ई मर्दनि जा हथ संदुनि माउरुनि, भेनरुनि, धीअरुनि ऐं ज़ालुनि जे रत सां रंगियल हूंदा ऐं अहिड़ो अपाहिज ऐं ॾोहारी समाज दुनिया सां गॾु हलण बजाए क़ैद करण जे क़ाबिल हूंदो। हमसरी मैगज़ीन में शाया थींदड़ मवाद खे हासिल करण लाइ जेकर अव्हां असांजे YouTube चैनल हमसरी सिंध खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो, शेयर करियो ऐं हा बेल आइकन ते क्लिक करण हरगिज़ न विसारींदा त जीअं असांजो ईंदड़ मवाद सभिनी खां पहिरीं अव्हां ताईं पहुचे।